दोस्तों, अव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल सिंधी सागा में भलीकार। असांजी अॼु जी गुफ़्तगू जो उनवान आहे सिंधी ग्रामर। दोस्तों, ग्रामर जी लफ़्ज़ी माना आहे विहाउ करणु। ग्रामर कंहिं बि ॿोलीअ जे क़ाइदनि ऐं क़ानूननि जो नालो आहे। ग्रामर जे लिहाज़ सां सिंधी दुनिया जी वसी तरीन ॿोलियुनि मां हिकु आहे। त ॻाल्हि कंदासीं सिंधी ॿोलीअ जे ग्रामर ऐं उन्हनि जे बुनियाद जी। दोस्तों, सभ खां पहिरीं शुरूआति कंदासीं आवाज़ खां। आवाज़ कंहिं बि ॿोलीअ जो बुनियादु हुजे थो ऐं ॻाल्हि ॿोल जो हिकु बुनियादी ज़रियो आहे। आवाज़ हिकु अहिड़ी तवानाई आहे जेका हवा जे ज़रिए हिकु जॻह खां ॿिए जॻह ते सफ़र करे थो। आवाज़नि जे लिहाज़ खां सिंधी ॿोली दुनिया जी वॾे में वॾी ॿोली आहे, जंहिंजो ज़िक्र असां अॻिते कंहिं ईंदड़ वीडियो में कंदासीं। दोस्तों, जॾहिं इहे आवाज़ लिखत वारी सूरत वठंदा आहिनि त उन्हनि खे अखर चइबो आहे। उन लिहाज़ सां असां अखर खे ॿोलीअ जो बुनियादी एको बि चई सघूं था। लफ़्ज़। दोस्तों, अखर मिली करे लफ़्ज़ ठाहिनि था। अखरनि जो अहिड़ो मेड़ जंहिंजी का पूरी माना हुजे त उनखे लफ़्ज़ चइजे थो। जुमिलो। दोस्तों, जहिड़ी तरह अखर मिली करे लफ़्ज़ ठाहिनि था, अहिड़ीअ तरह लफ़्ज़ मिली करे जुमिला ठाहिनि था। लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ जंहिंजी का पूरी माना हुजे त उनखे जुमिलो चइजे थो। फ़िक्रो। लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ जेको अणपूरी माना बयानु करे त उनखे फ़िक्रो चइजे थो। दोस्तों, इन लिहाज़ सां असां वधीक ईंदड़ वीडियोज़ में इन ई टॉपिक्स खे अॻिते वधाईंदासीं।